नाज़रीन, मीरो खान का ख़बर शामिल कयूं पिया। गदा हुसैन कलोड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ मीरो खान में पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ जे मरकज़ी सर ते तालका अस्पताल मीरो खान में कम कंदड़ पैरामेडिकल अमले ऐं डॉक्टरनि खे तरफ़ां रिस्क अलाउंस खे ख़त्म करण वारे सिंध सरकार जे फ़ैसिले ख़िलाफ़ ओपीडी जो मुकम्मल बाइकाट करे पैरामेडिकल स्टाफ जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद अशरफ कलोड़ो, सीनियर नायब सदर अताउल्ला भट्टी, मज़हर मुगेरी, नज़ीर गोपांग, इशफाक अहमद मगसी, डॉक्टर इस्माइल लाचारी, सफदर ओलियो, खादिम हुसैन चांडियो जी अॻवानी में तालका अस्पताल खां प्रेस क्लब मीरो खान ताईं एहतिजाजी रैली कढी वई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतिजाज जी अॻवानी कंदड़ पैरामेडिकल स्टाफ ऐं डॉक्टरनि जो चवणु हो त सिहत खाते जे मुलाज़िमनि कोरोना जी वबा हुजे या बरसाती बोर्ड जे संगीन सूरत हाल में पंहिंजूं जानियूं ख़तरे में विझी तती हुजे या थधी इमरजेंसी बुनियादनि ते ड्यूटियूं कयूं आहिनि। उन बावजूदि सिहत खाते जे मुलाज़िमनि खे वधीक सहूलियतूं त न ॾिनियूं वयूं आहिनि, पर मिलंदड़ हेल्थ रिस्क अलाउंस बि वापसि वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। एहतिजाज कंदड़ सिहत खाते जे मुलाज़िमनि चेताव ॾिनो त फौरी तौर ते हेल्थ रिस्क अलाउंस ख़त्म करण जो फ़ैसिलो वापसि वठी सिहत खाते जे मुलाज़िमनि मां बेचैनी ख़त्म कई वञे, न त ॿी सूरत में ओपीडी जो बाइकाट ऐं एहतिजाजनि जो सिलसिलो जारी रहंदो।